संभारा जे भर में जन्म वठंदड़ सिंध जो ख़ूबसूरत ऐं मधुर आवाज़ रखंदड़ मास्टर मंज़ूर पांचो पांचो गलो आहे हर गुल जी पंहिंजी पंहिंजी खुशबू हूंदी आहे सो मास्टर मंसूर जहिड़ो ॿियो हिन धरती ते न ॼमंदो न ॼमो। सिंध ख़ूबसूरत वादीअ सां गॾु फितरी सूंहं जा अनेक रंग रखे थी। उन्ही रंगनि में वरी सिंध जी सुञाणप जो हिकु बाब सुर साज़ संगीत बि पंहिंजी अलॻि बीहक बीहारे निर्वाह रहियो आहे। मुंहिंजे दड़े जी संभारा नाचणीअ वारी मूर्ति जेका सिंध जे राग साज़ झूमर जो असुल महवर आहे। उन्हीअ मुंहिंजे दड़े जी नाचणी संभारा जे भर में जन्म वठंदड़ सिंध जो ख़ूबसूरत ऐं मधुर आवाज़ रखंदड़ मास्टर मंज़ूर बि हिकु हो। मास्टर मंज़ूर जंहिं पंहिंजी सुञाणप कला जी दुनिया में अची हिकु अहिड़े फनकार तौरु कराई जो सिंध जे हर हंधि संदसि मधुर आवाज़ जी सदा जो पड़ला गूंजंदो हो। म्यूज़िक डायरेक्टर फ़िदा हुसैन बेहतरीन कलाकार ख़ुदा दा सलाहियतूं हुन में वो का भी नई कंपोजिशन ॾाढो आसानीअ सां ॻाईंदी। मुंहिंजो ॻाराई साउंड बोतल गिलास रोज़ानो थी अमलतास मुंहिंजो ॻाराइल मुंहिंजो स्टूडेंट हो ऐं हू ख़ानदानी आर्टिस्ट हो। मुंहिंजो वालिद साहब भी मखलूम फ़कीर आर्टिस्ट हो, चाचो भी बेहतरीन कलाकार। मास्टर मंज़ूर यकीनन हिकिड़ो वॾो असासो हुयो ऐं नाले जी हैसियत सां उनजा कलाम उनजूं सभु जेके बि सारूणियूं आहिनि उहे असां सभिनी जे लाइ हिकिड़ो वॾो असासो आहिनि। हाणे हिन वक़्तु ज़रूरत आहे त उन मौसीक़ीअ खे जेका असल मौसीक़ी आहे उनखे रिवाइव कजे, सरकारी सतह ते करे सघिजे थो, निजी सतह ते करे सघिजे थो। मास्टर मंज़ूर पाण न आहे पर मास्टर मंज़ूर जा ॻायल कलाम मां सिख्या हासिल करे थी सघे थी। हिन वक़्तु जेके असां वटि मौजूदु आहिनि उस्ताद जेके सेखारण जे लाइ मौजूदु आहिनि नई टहीअ जे लाइ मौसीक़ीअ खे या असां पंहिंजी सिंध जे मौसीक़ीअ खे जेके जीआरणु चाहियूं था त पाण खे अकेडमीज़ खोलणियूं पवंदियूं, सरकारी निजी सतह ॿिन्ही सतह ते जीअं हिन मौसीक़ीअ जे फन खे जीआरे सघिजे। माशाल्लाह ये जेका तकरीब थी आहे मूंखे त तमामु घणी ख़ुशी थी आहे छो जो मास्टर मंज़ूर जा असां पुराणा फैन आहियूं छो जो माशाल्लाह उन्हनि जा सॉन्ग मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। शुरू खां बचपन खां वठी उन्हनि खे ॿुधंदा आया आहियूं ऐं ज़रूरी आहे त उन्हनि खे भेटा पेश करणु जेका असांजा सिंध जा फनकार आहिनि, जेका असांजा सिंध जा रागी आहिनि उन्हनि खे यादि करे ऐं उन्हनि जे लाइ महफ़िल रखणी वॾी ॻाल्हि आहे। मां उन्हनि खे जस पेश थी कयां जिन्हनि इहे महफ़िल कराई आहे ऐं मां इहो चाहियां थी त हमेशह इहे महफ़िलूं इहे मतिलबु सभु शयूं सजंदियूं रहनि। असांखे तमामु घणी ख़ुशी। अच्छा मां वरी इहो बि चवणु चाहींदमि त मास्टर मंज़ूर जे विछोड़े खां पोइ को अहिड़ो आर्टिस्ट कोन्हे जेको ॿियो मास्टर मंज़ूर थिए छो जो हिकिड़ो मास्टर मंज़ूर हुयो। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी कला आहे, पंहिंजो पंहिंजो गलो आहे, हर गुल जी पंहिंजी पंहिंजी खुशबू हूंदी आहे। सो मास्टर मंज़ूर जहिड़ो ॿियो हिन धरती ते न ॼमंदो न ॼमो। मास्टर मंज़ूर लाणकाणे जे भर में ॻोठ नऊं ठारो वधो में 1974 में जनम वरितो। जे बुनियादी तइलीम ॻोठ मां वठी अॻिते हली हू फन जी दुनिया में आयो। संदसि कई गीत अहिड़ी सुञाणप बणिया जो खेसि राग जी दुनिया में भरपूर मोट मिली। मास्टर मंज़ूर 21 अप्रैल 2012 में हू सिंध खां पंहिंजी ॼण त जोबन जवानीअ में विछड़ी वियो। उन्हीअ गीत खे सीने सां सांढे वियो त तूं छा विछड़ी वहे पिरी मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। मास्टर मंज़ूर जी याद में हैदराबाद के मस्त हवान में सिंध म्यूजियम हैदराबाद के मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में एक खूबसूरत तकरीब रखी वही जैमें सदाबार रागी मास्टर मंज़ूर के फन फिक्र जिंदगी ते कलाकारन रोशनी विझी खेस राग की मंता ॾिनी। हिन
सिंध में एॾो ख़ाल आहे जीअं मां सम्झां थो सियासत में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आहे, सिंध जी हुकूमत सियासत में जीअं बशीर खान जो आहे, राग जी दुनिया में मां सम्झां थो मास्टर मंज़ूर जो ख़ाल आहे। सुरीला त बिल्कुलु असांजा आर्टिस्ट आहिनि माशाल्लाह, वो ॻाइनि त फिरे फुटी थी वेंदी आहे, माण्हू हुनखे ॿुधण में वध होश हूंदा आहिनि। पर मां सम्झां थो मास्टर मंज़ूर जहिड़ो वरी न को ॼायो आहे न थींदो, छो जो मास्टर नालो त सॾाइणु सवलो आहे, पर मास्टर जहिड़ो सुरीलो थियणु इहा कुदरत जी ॻाल्हि आहे, कुदरत जी ॾात आहे जंहिंखे अलाह ताला ॾे उहो गलो उहा सुरीलाई जेका बि अंदाज़ हुया उहे मुंहिंजे उस्ताद क़ाबिल एतिराम मास्टर मंज़ूर साहब में हुया, हुन जहिड़ो सिंध में एॾो रागी नथो थी सघे। जिथे तक मास्टर मंज़ूर जे क़िस्मतनि की ॾिठो वञे त माशाल्लाह उन्हनि जी सिंध लेवल ते न आहे। मां हाली अगरि सिंध लेवल ते मां ॻाल्हायां त उहो मुंहिंजे हिसाब सां ज़्यादती हुई, हू पाकिस्तान लेवल ते। मूंखे यादि आहे मुंहिंजी हिकु फ्रेंड इंडिया मां आई हुई ते मूंखे हुन पुछा की मूंखे को हिते सिंधी ॻाइण वारो, छोकी हू पाण सिंधी हुई त उते मतिलबु सिंधी ॻाल्हाईंदा, त मां इन जे करे थोरी ॻाल्हि करणु चाहियां वेठी की हुन मूंसां पुछा की मूंखे बि मास्टर मंज़ूर जो ॿुधो आहे की हैदराबाद में रहे थो, त मूंखे ॾाढो शौक़ु आहे हुन सां मिलण जो। त मां हुननि खे ॿुधायो, मां चयो की तव्हां अफ़सोस सां गॾु मां ॿुधाईंदसि की तव्हां इलाही लेट करे छॾियो आहे, जिन्हनि सां तव्हां मिलण जी ख़्वाहिश कई आहे उहो इन दुनिया में न आहे। तो यकीन कजो की उनखे जंहिं तरीक़े सां मां रोईंदे ॾिठो हुयो त मूंखे ईअं फील थियो की शायदि ही उन्हनि सां मिलियल आहे। त मूंखे उहो ॻाल्हि अॼु बि यादि आहे की मास्टर मंज़ूर हिकिड़ी पूरी हिकिड़ी चयो वेंदो आहे न हिकिड़ी किताब आहे, किताब न हुयो, पूरी हिकिड़ी यूनिवर्सिटी हुया। हिन तक़रीब में मास्टर मंज़ूर जो वॾो भाउ मुश्ताक वधो ऐं संदसि उस्ताद फिदा हुसैन खान, शहनाई नवाज़, उस्ताद अब्दुल्ला खान, मास्टर वली, बरकत फ़कीर, दानिश मंज़ूर थईम, अयाज़ समूह, मदाया फनकार कादर बख्श मिठू ऐं ॿियनि शिरकत करे पंहिंजो फ़न बि पेश कयो। ज़मीरन जा सौदा करे जेकी वेठा, दलालीअ जी हामी भरे जेकी वेठा, धारिया अगरि हथ, धारिया अगरि हथ नंगल में विझंदा, इहे दीन पुछंदा, इहे दीन उथंदा। सिंध जी हिन ख़ूबसूरत ऐं सदाबार आवाज़ रखंदड़ मास्टर मंज़ूर जी मौसीक़ी अॼु बि सिंधी समाज में हिकु अहम जॻह रखे थी ऐं हिन जे ॻायल गीतनि खे अॼु बि वॾी चाह सां ॿुधो वञे थो। कैमरा टीम सां गॾु धनी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल हैदराबाद।